नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा हलो त सिंध मला फोरम जे मरकज़ी सीनियर नायब सदर ॾाढा आदम मीर बर चयो आहे त सिंध मला फोरम गरीबन जो फारम आहे। असांजी ही तंज़ीम गरीब मिस्किन माण्हुनि जी हर मुमकिन मदद करे थी। इन प्लेटफॉर्म तां मज़लूमन जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो वेंदो आहे जीअं गरीब माण्हुनि जा मसला हल थी सघनि। सिंध मला फोरम मला बिरादरी लाइ कम करे रही आहे। अहिड़नि ख्यालनि जो इज़हार कंदे कंडियारो में शाहिद मला जे रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिन चयो त डंडुनि ढोरनि ते कब्ज़ा हुजनि, मला बिरादरी जे माण्हुनि सां का नाइंसाफ़ी हुजे, तालीम जो मसलो हुजे, सिहत जो मसलो हुजे, उन मसलनि जे हल लाइ सिंध मला फोरम पंहिंजो भरपूर नमूने कम करे रही आहे। हिन चयो त हिन तंज़ीम जो असुल कम इहो आहे त पूरी मला बिरादरी खे हिकु हंधि गॾु करियूं ऐं एको इताद करियूं। अवल तरजीह इहा आहे त तालीम खे आम करण किरदार अदा करियूं। हिन चयो त अदालती हुकूमत एरिकेशन जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। कामोरा शाही हिकु तरफ़ो ऑपरेशन करे गरीब माण्हुनि जा अजा ठाराए गरीब माण्हुनि खे बेघर कयो पियो वञे। जेका नाइंसाफ़ी आहे गरीब तबिके जा रहंदड़ माण्हू वरनि खां उते रहंदड़ आहिनि। हिननि चयो त हिकु पासे सिंध में रहंदड़ वरनि खां रहंदड़ सिंधियुनि खे बेघर कयो पियो वञे त वरी साॻिए वक़्तु बंगाली कश्मीरनि खे सिंध में आबाद कयो पियो वञे। हिननि चयो त ऑपरेशन दौरान जिन खे बि बेघर कयो वियो आहे उन्हनि खे मुतबादिल घर ॾिना वञण मला मैशत जो अहम ज़रियो आहे, पर उन्हनि खे बेघर कयो पियो वञे। उन्हनि मौके ते साणंद शाहिद मला, रियाज़ मला, अयूब मला, हैदर मला, अनीस मला ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।